शहीद नाज़िम जोखे जे वकील मज़हर जोणी जे चयो आहे त मलिर पुलिस जी जांच कमेटी बाअसर PPMA ने जाम अब्दुल करीम PPMPA अवेस गोराम ऐं संदसि साथियुनि खे बचाइण जी कोशिश करे रही आहे। जारी कयल वीडियो बयान में मज़हर जोणी जे चयो त पुलिस जाम ॻोठ वेझो खूह मां शहीद नाज़िम जोखे जे सड़ियल कपड़नि जी खाक ऐं सड़ियल मोबाइल हथ करण जी दावा कई आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो सबूत मिटाइण में जाम अब्दुल करीम जा साथी ऐं पुलिस मुलवस आहे। हू पहिरें ॾींहं खां मक़तूल जे वारसनि समेत दाहूं करे रहिया आहिनि त खून खे लोड़ण जी कोशिश ऐं बाअसरनि खे बचाए पियो वञे। पुलिस की जो अभी तक जो कारकर्दगी है वो निल नज़र आ रही है। ये GIT जो बनी हुई है SSP इरफान बहादुर और SIO मुर्तबा बाजवा की सरपरस्ती में जो चल रही थी, एक शहीद नाज़िम दीन जोखियों की जो पावरफुल प्रूफ थी, जो कातलों को सज़ा दिलवाने में भरपूर जो है वो एक सबूत था, उसको जो है प्री प्लानिंग के तहत जो है जलाया गया। संचवणो त हू समूरनि ॻुझनि इदारनि ते ॿधल जांच कमेटी जो मुतालबो कंदा रहिया आहिनि। पुलिस जी जांच कमेटी ते मक़तूल जे वारसनि खे एतमाद नाहे। वकील मज़हर जोणी जे चयो जेकॾहिं सिंध हुकूमत या वफ़ाक़ी सरकार नाज़िम जोखे जे खून सां इंसाफ चाहे थी त गैर जानबदार कमेटी जोड़ी वञे। पहले तो ये बताया गया था कि जहाँ पे शहीद नाज़िम जोखियों की मोबाइल और कपड़े जिस कुएं में फेंके गए उसको आग लगाई गई है, मगर जब रिकवरी का टाइम था तो उसी टाइम ऐसी कोई भी कुएं में आग लगी हुई नहीं थी। यानी पेट्रोल या इतनी सख्त आग जो है कपड़ों को किस तरह लगाई गई और वो जो है उसके बाद जो है कुएं में फेंकी गई है। और उसके अलावा जो मोबाइल की रिकवरी है वो भी जो है जली हुई है। ये एक प्री प्लानिंग है पुलिस में। मैं तो ये समझता हूँ ये कि पुलिस की जानिब से ये प्री प्लानिंग की जा रही है कातलों को जो है सजा से बचाने के लिए। होॾां फरियादी अफ़ज़ल जोखे सां गॾु जांच टीम जाम हाउस पहुची वाक़े वारी हंधि जो मुआइनो कई। पुलिस नाज़िम जोखे ते जंहिं कमरे में तशदुद कयो वियो उन कमरे जी झड़ती वरती ऐं शाहिदियूं गॾु कयूं।